अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, वायदे के मुताबिक 3 बजे लाइव चैनल साईं मंसूर अली कलर पेटल साहब का दादू जीअं त पेटल साहब का दादू साईं मंसूर कलर लाइव आया साईं के जेके कल खां वठी तंज़ीमी अमल जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते साईं खां मौक़ो वठूं। साईं तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ कराइजो। मंसूर अली कलोड़ो, सदर पेटियल तालको दादू। अच्छा साईं, तो अवांखे पेटल तालका दादू के उहिदे खां हटाइण जो जेको शौक़ाज़ मिलियो आहे उहो कहिड़नि सबबनि जे करे मिलियो आहे? पंहिंजो चिटो मौक़िफ़ पेश कयो त हींअर तव्हांखे सॼी पेटल जा जेके असांजा उस्ताद साहिब आहिनि या जेके असांजा जेके असां कंसर्ट आहिनि उहे सभु लाइव ॾिसी रहिया आहिनि ऐं उहा पंहिंजो मौक़िफ़ चिटो हिकिड़ो क्लियर कयो था। नोटिस हिकिड़ो बहानो आहे, सबबु आहे, बाक़ी असुल में मूंखे हीअ गैर आइनी तरीक़े सां हटाइणु चाहिनि था, जिन में कुझु ॻुझा हथ मुलवसल आहिनि। अॼोकी लाइव खां पोइ ही सम्झी वेंदा, जेकॾहिं न त वरी ॿियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि ऐं उन में ॻुझा हथ बि ज़ाहिर कंदुसि। साईं पेटल तालका दादू जे उहिदे खां हटाइण जा जेके अख़्तियार आहिनि, हा, पोइ पेटल जो जेको आइन आहे, आइन जे मुताबिक़ उहो कीअं हटाइनि? इन ते पंहिंजो तव्हां थोरो चिटो मौक़िफ़ असांखे ॾियो। सही पेटियल तालके न पर सिंध जो ही आइन आहे। हिन में पेटियल तालके जे उहिदेदारनि खे चूंडण जो अख़्तियार तालके जे प्राइमरी उस्तादनि खे आहे ऐं हटाइण जो अख़्तियार बि असांजे तालके जे प्राइमरी उस्तादनि खे आहे। जेका लिखत थींदी आहे उहा लिखत ज़िले खां मर्कज़ डिवीज़न खां थी मर्कज़ ताईं वेंदी आहे। पोइ उहो कमेटी ठाहींदो आहे। कमेटीअ जे अॻियां वरी जनरल बॉडी थींदी आहे। उन में उस्ताद जेकॾहिं उन उहिदेदार खे हटाइणु चाहिनि था त 3 भाङे 1 अक्षरत हुजणु घुरिजे। जे 3 भाङे 1 अक्षरत न आहे त उनखे तालके जा उस्ताद हटाए सघनि था। हीअ आइन आहे। अच्छा साईं, जेको अवां छा था सम्झो जो अवांखे शौक़ाज़ मिलियो आहे, इहो कहिड़े सबबनि जे करे मिलियो आहे? छो त तव्हां 2 साल कमु कयो आहे, असीं बि अवां सां गॾु आहियूं, असीं अवां जा उस्ताद आहियूं, पेटल जा कारकन आहियूं, तव्हां सां गॾु कमु पिया कयूं ऐं माशाअल्लाह सिंध सॼी तव्हां सां मोहबत करे थी, तव्हांखे छाहे थी। हींअर तव्हांजी एतिरी मक़बूलियत माशाअल्लाह आहे, असीं पाण ॾिसूं पिया था, उन जे बावजूद बि अवांखे शौक़ाज़ कहिड़नि सबबनि जे करे ॾिनो वियो आहे? इन ते थोरो पंहिंजो मौक़िफ़ क्लियर कयो था। मुंहिंजो जिथे अकुल कमु करे थो त ज़िले जी वर्किंग कमेटी आहे, जिते मां मेंबर आहियां। हर तालके जो सदर जनरल सेक्रेटरी उन वर्किंग कमेटी जो मेंबर आहे। उते असीं जॾहिं उस्तादनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था त उहा ज़िले खे ऐं ॿियनि खे नथी वणे। ताज़ो जेका आख़िरी वर्किंग कमेटी थी, जेको ट्रेज़री ख़िलाफ़ धरणो लॻो हो, उन में मूं हिननि खे तजवीज़ ॾिनी हुई त तालके जे उस्तादनि जूं पघारूं कटिजियूं आहिनि। माना ज़िले जे उस्तादनि जूं पहिरें दफ़े में 219 माण्हुनि जूं पघारूं कटियूं आहिनि। उन खां पोइ ॿिए मरहले में 165 माण्हुनि जूं फीमेल खे छॾे मां मर्दनि जो अघु ॾियां थो। हा, हिन में फीमेल बि आहिनि त 165 माण्हुनि जूं पघारूं कटियूं। उन खां पोइ असांजा स्कूल बंदि आहिनि। मूं तजवीज़ इहा ॾिनी त DC हर खाते जो चेयरमैन आहे। असीं धरणो हणूं त DC ऑफिस में हणूं। पाणे ट्रेज़री वारनि खे बि उहो घुराईंदो, पाणे DOs खे बि उहो घुराईंदो, पाणे CMO जी ऑफिस बि उते आहे बायोमेट्रिक वारी जी, उनखे बि घुराईंदो ऐं सभिनी मसइलनि जो हल DC ऑफिस में धरणो आहे। पर मुंहिंजे तजवीज़ुनि खे रद्द कयो वियो ऐं ट्रेज़री ऑफिस जे अॻियां धरणो हयो वियो। धरणो न पर उन्हनि जे जेको आहे सो धरणे हणण जो प्लान जोड़ियो वियो, डेट ॾिनी वई। पोइ दोस्त पीर मुज़फ़र नौशहर ज़िले जो सदर, सालम ज़रदारी नवाब शाह ज़िले जो सदर, उन्हनि विच में पई ॻाल्हियूं करायूं ऐं ठाह थी वियो। सर, अवांजी इलेक्शन खे घणो टाइम थियो आहे? 2 साल। 2 सालनि में अवां केतिरो कमु करे चुका आहियो उस्तादनि जो फ्री ऑफ कास्ट? 2 सालनि में मूं उस्तादनि जो फ्री ऑफ कास्ट तालका एजुकेशन ऑफिस सेकेंडरी हुजे या प्राइमरी हुजे, DO ऑफिस सेकेंडरी हुजे या प्राइमरी हुजे, ऐं ट्रेज़री ऑफिस ज़िले दादूअ मां हिन महिल ताईं
25 करोड़ 77 लख 86,000 जो कमु कयो आहे, जेको मूं वटि रिकॉर्ड पियो आहे। हीउ साफ़ ई ॿार को उस्ताद जेकॾहिं उनखे चेक करे त मूंखां टाइम वठी हलियो अचे, मां चेक कराईंदुसि। अच्छा, हींअर जी जेका जनरल बॉडी हुई जेका तव्हां तक़रीबन 15 तारीख़ ते कई पंहिंजी यूनियन काउंसिल यारमन कलोनी साइड जे हवाले सां, उतां जे उस्तादनि जो मौक़िफ़ छा हो साईं जनरल बॉडी जे हवाले सां? जनरल बॉडी न पर इनखे मीटिंग चयो। जनरल बॉडी मुंहिंजी 19 तारीख़ फुलजी स्टेशन में आहे। फ़िलहालु मूं 5 यूसियूं दादू ॾखण जूं उन्हनि खे इनवाइट कयो, जेका कल्ह मीटिंग थी उन में उस्ताद शरीक थिया ऐं मां उन्हनि खे मोटिवेट कयो त हीउ जेको पघारूं कटियूं इन बाबति तहरीक हलाईंदुसि। आया तव्हां साथ ॾींदव या न ॾींदव? अच्छा साईं, बायोमेट्रिक जा इशूज़ हलनि पिया था असांजे ज़िले दादू में। तक़रीबन हींअर 7 जे तइदाद में उस्तादनि जूं पघारूं बंदि ऐं केतिरनि जूं इंक्रीमेंटूं कटी वियूं आहिनि। इंक्रीमेंट कटण जो जेको मेन मक़सदु इहो ई आहे जो उस्तादनि खे आउं हिते लाइव ॿुधाईंदो वञा त उनजी इंक्रीमेंट माना जॾहिं उस्ताद रिटायर थींदो या मौजूदा दौर में पंहिंजी भरंदो त उनखे लखे रुपए। साईं मां इन जी वज़ाहत कयां थो। हे इंक्रीमेंट हिकिड़ी कटण सां उस्ताद खे रिटायरमेंट में मुने लख जो नुक़सानु आहे, पर हिननि रिकवरी कयूं इंक्रीमेंटूं कटियूं हिक खां वठी 5 इंक्रीमेंटुनि ताईं ऐं उहा रिकवरी 12 महीना 24 महीना ॾेखारी अथनि। साॻी लिस्ट में सेकेंडरी साइड जा उस्ताद आहिनि जिन जूं 3 तारीख़ूं कटियूं आहिनि। वॾो मुलाज़िम नंढड़ी सज़ा, नंढड़ो मुलाज़िम वॾी सज़ा। हाणे लोअर स्टाफ वारनि जूं पघारूं पटे वारनि चौकीदारनि जूं मुंहिंजे ख़्याल में त 50,000 खां अबो न हूंदियूं, पर उन्हनि जी बि रिकवरी पघारनि जी 30,000 36,000 35,000 ईअं कटी वई आहे। प्राइमरी उस्ताद जी वरी 5-6 हज़ारनि खां वठी 71,000 ताईं रिकवरी ॾेखारी वई आहे। हाणे जेकॾहिं नंढड़नि मुलाज़िमनि जूं इन सिलसिले में पघारूं कटियूं वञनि एॾे वॾे तइदाद में त हुननि जो घर में गुज़र सफ़र कीअं थींदो? मां त सम्झां थो फाका कशी थी वेंदी। हा, तव्हांखे कटणी आहे। अॻ में कानून हो उस्ताद एबसेंट आहे, स्कूल बंदि आहे, माना उस्ताद एबसेंट आहे। तव्हां हुनजी तारीख़ कटियो न, सज़ा ॾियणी आहे तारीख़ कटियो न। हे कहिड़ो इंसाफ़ आहे? उस्ताद जेकॾहिं वञे थो वॉशरूम में, स्कूल खुलियो पियो आहे, उस्ताद जी गाॾी बीठी आहे, ॿार वेठा आहिनि, त उनखे एबसेंट थो करे। उस्ताद अचे थो वॉशरूम मां त वाह हे मुंहिंजी बायोमेट्रिक कर, चए थो वाह तोखे मूं गैर हाज़िर करे छॾियो। हीउ किथां जो इंसाफ़ आहे जो हिकिड़े ॾींहं जी मोकल ही आसमानी मखलूक क़बूल कोन थी करे? छा मौत फ़ौत बीमारी औलाद जी पंहिंजी या रिश्तेदारनि जी जेकॾहिं ॿुधाए ईंदी आहे त पोइ उस्ताद एॾो आहे, पर हीउ कुदरती सिस्टम आहे, माहौल आहे। हिकिड़े ॾींहं जी मोकल क़बूल कोन था कनि। जेकॾहिं फ़ौतगी थियणी आहे ऐं इज़रार उस्तादनि खे ॿुधाए वञे त वाह सुभाणे तुंहिंजो फलाणे माइट जो साहु कढंदुसि, त उस्ताद 3 ॾींहं अवल मोकल करे ऐं ऑफिसर खां मोकल वठे। हीअ त इतफ़ाक़ी शयूं आहिनि, कुदरती शयूं आहिनि जंहिंखे न को तव्हां था रोके सघो न को असां था रोके सघूं। उस्तादनि जा ऑर्डर ऑफिसर कनि था, उन खे क़बूल करण लाइ हीअ तयारु कोन्हनि। हिकिड़े स्कूल में बायोमेट्रिक, ॿिए स्कूल में उस्ताद ड्यूटी करे पियो थो, न तोखे एबसेंट करे छॾियो। हे बाबा किथां जो इंसाफ़ आहे, किथां जो कानून आहे? इन जे लाइ मां तहरीक जी तयारी कयां पियो। इंशा अल्लाह ताला जल्द शेड्यूल ॾींदुसि जंहिंमें मुख़्तलिफ़ खाता बि हूंदा, खातनि जा माण्हू बि हूंदा, एजुकेशन जूं मुलाज़िमनि जूं तंज़ीमूं बि हूंदियूं ऐं थी सघे त मां सिंध खे कॉल कयां, छो त हींअर जेका मूंखे मोट मिली आहे, वॾी मोट मिली आहे, हाजी शफ़ी सिकंदर जतोई ऐं सॼी सिंध जे तरफ़ां, तंहिंजे करे मां इहा कॉल सॼी सिंध में ॾींदुसि। साईं, तव्हांखे गैर आइनी शुकार मिलण खां पोइ सिंध जे कहिड़नि पेटेल जे अॻुवाणनि तव्हां सां राब्ता कया आहिनि? असां मेन माण्हू सिकंदर जतोई, हाजी शफ़ी ऐं ॿिया उस्ताद आहिनि। सवें जी तादाद में 1 खां वठी मूं ॾे फ़ोनूं आयूं आहिनि
कंहिंजा नाला वठी कंहिंजा वठां। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जिन हिन गैर आइनी क़दम खे रोकण लाइ पंहिंजूं पोस्टूं हलायूं आहिनि। मां सॼी सिंध जे उस्तादनि जो थोराइतो आहियां। सर, गैर आइनी तरीक़े सां जो हटाइण वारी जेका हिननि मुहिम स्टार्ट थी आहे, पेटेल डिस्ट्रिक्ट दादू तरफ़ां तव्हांखे शौक़ात मिलियो आहे। हाणे तव्हां इहो असांखे ॿुधायो त तव्हांजो रद्द अमल ऐं अव्हांजे दादू तालके जे उस्तादनि जो रद्द अमल छा हूंदो? साईं, हाणे हिननि खे ॼाणी वाणी ख़बर हूंदे त 19 तारीख़ ते तालके दादूअ जे उस्तादनि जी जेको आहे सो जनरल बाडी आहे, त हिननि साॻे टाइम साॻी तारीख़ ते मूंखे शौक़ास ॾिनो आहे, जंहिंजे लाइ मूं कल्ह पेटेल ऑफ ज़िले दादूअ जे जनरल सेक्रेटरी खां हीअ दरख़्वास्त रिसीव कराई आहे त जीअं त साॻी तारीख़ ते मुंहिंजी जनरल बाडी आहे, मां उन ॾींहं ते न अची सघंदुसि, या त मूंखे 18 तारीख़ ॾियो या 20 तारीख़ ॾियो, छो त 21 तारीख़ वरी मुंहिंजो डॉक्टर प्रोफेसर आहे रिज़वान आखूंद, उन खां टाइम वरितल आहे, उहो मुंहिंजो ऑपरेशन कंदो। पोइ हाणे ख़बर न आहे कॾहिं उहो मुंहिंजे अखि जो ऑपरेशन ख़तमु थो थिए, पर मां कोशिशि कंदुसि उन ऑपरेशन खां पोइ 8 ॾींहंनि जे अंदरि मां तहरीक जो ऐलान कयां। हाणे जेकॾहिं ही जेको आहे सो मूंखां आइनी तरह पुछाणो करणु चाहिनि था या पंहिंजी मीटिंग में घुराइणु चाहिनि था त मूंखे का ॿी तारीख़ ॾिनी वञे, 18 या 20 तारीख़, जेको मां हिन में वाज़े लिखी चुको आहियां। भला जेकॾहिं हिननि खे गैर आइनी फ़ैसिला करणा आहिनि त पोइ हीउ मूंखे डेट बि कोन ॾींदा, घुराईंदा बि कोन, ॿुधंदा बि कोन, हे पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा। ऐं मां हिन गैर आइनी फ़ैसिलनि खे कॾहिं बि क़बूल कोन कंदुसि। मां कोर्ट हलियो वेंदुसि, पोइ सेशन कोर्ट हुजे, हाई कोर्ट हुजे, सुप्रीम कोर्ट हुजे, मां हिननि जे ख़िलाफ़ु हाई कोर्ट ताईं बि वेंदुसि, सुप्रीम कोर्ट ताईं बि वेंदुसि, छो त असांजे आइन में वरी इहा शइ बि आहे त जेको कोर्ट वेंदो उन जी मेंबरशिप रद्द कई वेंदी। भला इन खां पहिरियां हाजी शफ़ी कोर्ट वियो आहे ऐं सिकंदर जतई कोर्ट वियो आहे, भिटाई पैनल जा उमेदवार सभु कोर्ट विया आहिनि। उन खां अलावा ॿिया माण्हू साईं मटियारनि जो आहे उहिदेदार उस्ताद, उहो कोर्ट वियो आहे, ऐं अतीक रहमान सोलंकी सवे उस्ताद कोर्ट विया आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी मेंबरशिप रद्द कनि त पोइ मां बि हाज़िर आहियां। सही आहे सर। तव्हां पेटेल ऑफ तालका दादू जे सदर जी हैसियत में जेके 25 करोड़ 77,86,000 रुपया जेके कमु कराया आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा कम आहिनि ऐं उहे कहिड़े हिसाब सां तव्हां फ्री कराया? उन में उस्ताद जीपी फंड खणे थो, उहे कराया आहिनि। उस्ताद रिटायर करे थो, उहे कराया आहिनि। उस्ताद गुज़ारे वञे थो। अॼु मां वाज़े चवां थो त मूं वटि रिकार्ड आहे, जेके उस्ताद गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे वारसनि खां केर बि पुछे त जेकॾहिं मंसूर हिननि खां काग़ज़नि जो ख़र्चु वरितो आहे त बि मां ॾोह जो ॾोहारी आहियां। उन्हनि खां मां काग़ज़नि जो ख़र्चु न वठंदो आहियां। बाक़ी जेकॾहिं जीपी फंड आहे, उस्ताद जहिड़ो आहे खणे थो, भाउ काग़ज़ तव्हां वठी ॾियो न, सो बि को न त इहो ख़र्चु बि मुंहिंजे मथां आहे। सही सर। हींअर तव्हांखे सॼी सिंध लाइव ॾिसी रही आहे। तव्हां आख़िर में पंहिंजो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था पेटेल ऑफ तालका दादू जी सदर जी हैसियत में तइलीम जे लाइ ऐं तंज़ीम जे हवाले सां पंहिंजो आख़िरी? तंज़ीम जे लाइ मां इहो चवंदुसि, आइनी फ़ैसिला कयो, उन्हनि इदारनि में अचो जिन असांखे चूंडियो आहे। मां बाक़ी पंहिंजे थियण उहिदेदारनि खे बि इहो चवंदुसि त पंहिंजे पंहिंजे इदारनि में अचो। इहा छुड़वागी मां हलणु न ॾींदुसि, गैर आइनी फ़ैसिला क़बूल कोन कंदुसि। तइलीम जो सुवालु आहे त स्कूल बंदि आहिनि, सवेल मां मोक़ रखी हुयुसि, पर हींअर जेको मौजूदा तालका एजुकेशन ऑफिसर खादम जमाली आहे या असांजो ही साईं मुश्ताक पंवर आहे टीओ सेकेंडरी, या ही ॿियो नओं सैद हसन शाह आयो आहे, या साईं गुलाम सरवर बबर आयो आहे। इन्हनि जी मां साराह थो कयां त इन्हनि जी कोशिशि आहे त दादू ज़िले जा जेके बंदि पियल स्कूल आहिनि उहे खुलनि, ऐं जेको ॿारु जंहिं यूसीअ मां पास थियो आहे उनखे उतां जे कंहिं बंदि पियल स्कूल ते या जिथे
उस्तादनि जी खोट आहे उन स्कूल ते रखियो वञे ऐं रखनि पिया। वरी महिरबानी साईं तव्हांजी लसी मां अञा हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदुसि त मां हिकु उस्ताद जो पुटु आहियां। पेटियल हफ़्तनि जी मुंहिंजे लाइ नई न आहे। मां 5-6 सालनि जो थियो आहियां त इहे पेटियल जे उहिदेदारनि जूं कचहरियूं ॿुधंदो थो अचां। पंहिंजे औताक ते महिमान नवाज़ी जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो थो अचां, जंहिंमें अला हयाती जेसि सिंध जो सदर बि रहियो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रहियो साईं कादिर बशीर तालबानी साहिबु, ऐं मरहूम कुर्बान टावरी साहिबु, मरहूम असांजो अला बख्श बंभलो नवाब शाह वारो, ऐं साईं सुल्तान अहमद मला जेके जंहिंजा पुट हाणे कोरे जा सलाइनि था, ऐं ॿियो हिन जो बूबकनि जो हूंदो मखदूम अब्दुरहमान ज़िले जो सदर रहियो, ॿियो साईं मोहम्मद हसन बाजारी ऐं साईं गुल मोहम्मद कांदड़ो। कंहिंजा नाला वठी कंहिंजा वठां, के जेरान के गुज़ारे विया आहिनि। इन्हनि जा मां 5-6 सालनि खां हथ धुआरींदो अचां थो। मूंखां केरु थो आइनी सुवाल करे अचे मुंहिंजे साम्हूं पुछे। वरी महिरबानी सर, लख लाइक़ तव्हांजा। साईं जीअं त साईं मंसूर अहमद कलड़ो सदर पेटियल अफ़्ताल दादू खे तव्हां लाइव ॿुधो, ऐं हाणे इनशा ताला अलाह ख़ैर कंदो जेका न्यू अपडेट हूंदी उहा तव्हांखे ॾींदासीं ताज़ी। हाणे असीं मोकिलाणी कंदासीं दोस्तनि खे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वरी महिरबानी।